हीअ जंहिं ते मूंखे ॻाल्हाइणो आहे, जंहिंजे लाइ मूंखे सॾियो वियो आहे, उहो आहे किताबु जंहिं ते एवॉर्ड मिलियो आहे, उहो आहे सिंधी रस्मुल ख़त जो तहक़ीक़ी जाइज़ो। उहो हीअ किताबु आहे असांजे दोस्त डॉक्टर मंसूर थले जो। मंसूर थले हिन में जेको रस्मुल ख़त ते त केतिरो कमु थियो आहे, केतिरा ई किताब आया आहिनि, मज़मून आया आहिनि, पर हीअ थोरो उन खां मुख़्तलिफ़ आहे। अॻु में जेके ईंदा रहिया आहिनि उन्हनि में घणो करे, ऐं लफ़्ज़ इस्तेमालु करियां थो त घणो करे उहा जेका अरबी ऐं सिंधी रस्मुल ख़त आहे उनजो जेको पासो उहो घणो आहे, पर हीअ थोरो उन खां मुख़्तलिफ़ आहे। थियो छा त मुंहं जे दड़े वारी ॿोली, छाकाणि त सिंधी ॿोलीअ जी क़दामत, सिंधी ॿोलीअ जी लिखत, उन जी तारीख़ हज़ारनि सालनि ते मुश्तमिल आहे, हर हज़ारे साल आॻाटी आहे। जॾहिं मुंहं जे दड़े मां उहे मोहरूं, प्लेटूं जेके सिंधी लिखत जूं मिलियूं, त उनखां पोइ हिकिड़ी इहा जाखोड़ शुरू थी वई उन जे पढ़ण जी, त हीअ छा आहे, उन में छा लिखियो। उहा लिखत जेका हज़ारे साल आॻाटी आहे, उनखां पोइ वरी सिंध में ब्रहमी लपीब रही, ब्रहमी रस्मुल ख़त बि रही, पर जॾहिं अरबन सिंध ते हमिलो कयो तॾहिं वरी अरबीअ में सिंधी जेका सा लिखजणु लॻी। वरी जॾहिं उनखां अरबन जे ई आख़िरी दौर में वरी फ़ारसीअ में सिंधी ॿोली उन जी रस्मुल ख़त थी। ईअं ई सूमरनि में जे दौर में फ़ारसी, समन जे दौर में वेंदे टालपुरनि जे दौरनि ताईं फ़ारसी रही, पर असांजा जेके सिंधी माण्हू, सिंध जा माण्हू, उहे वापारी कम्यूनिटी जेके उहा मुख़्तलिफ़, उहे सिंधी, हिंदू, तोड़े मुस्लमान, उन्हनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ जेके से उहे जेके लिखतूं उहे रखियूं पंहिंजे लाइ, जिन में जेके आहिनि उन में लाड़ाई आहे, ख़ुदावादी आहे, ठटाई आहे, साखरू आहे, ॿापड़ी आहे, अहिड़े क़िस्म जूं ॿोलियूं आहिनि, उहे ॿोलियुनि जूं लिखतूं आहिनि। हिते असांखे कॾहिं कॾहिं हीअं थींदो आहे त ॿोली, उन जी लिखत, उनखे बिल्कुलु हिकु को सम्झियो वेंदो आहे, पर छाकाणि त लिखत आहे, ॿोली आहे, उन जी क़दामत, उन जी तारीख़ अलॻि आहे, पर सिंधी जेका लिखत आहे उन जी अलॻि आहे। हिकिड़े पासे हीअ लिखजंदी रही, ॿिए पासे सन 1655 में हिकिड़े माण्हूअ उन दौर खां थोरो आॻाटा शाइर हुआ, उन्हनि जो हिकिड़ो शाइरीअ जा किताब उहे उतारो कयूं। उन जो नालो हो इज़त बिन सुलेमान। इज़त बिन सुलेमान हुन 1655 में सिंधी शाइर जी सिंधी लिखत में, अरबी सिंधी लिखत उन दौर में लिखी पंहिंजो हिकिड़ो रिकॉर्ड क़ाइमु कयो। मूंखे ख़ुशी आहे त उहो किताब बि, छाकाणि त आॻाटो छपियो, पर उहो घटि माण्हू उन तरफ़ तवजो ॾिनल आहे, उहो बि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ई छपिरायो हो कंहिं दौर में। त उहो जेको इज़त बिन सुलेमान हो, उन पंहिंजी उहा जेका अरबी सिंधी जेका सा रखी, पर हिन में जेका हिन किताब में जेका तहक़ीक़ आहे उहा आहे ख़ुदावंदी, शिकारपुरी, साखरू, ठटाई, लाड़ाई, वंगाई, राजाई, ख्वाजकी, मेमणकी, ॿाॿिड़ाई ऐं लहंदाई। हाणे इहे जेके लिखतूं आहिनि, इहे जेके रस्मुल ख़त आहिनि, उन्हनि ते हिन में बहस थियल आहे। हिन में लेखक ॾाढी हिकिड़ी मुहक़क़ हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। उहा असांखे वठी वेंदी सिंधी ॿोलीअ जी मुंहं जे दड़े वारी ॿोली, उहा जेका लिखत आहे सिंधी ॿोलीअ जी मुंहं जे दड़े वारी लिखत, उन तरफ़ इहा वठी वेंदी, उन ॾांहुं असांखे सम्झण में ॾाढी मदद कंदी। छाकाणि त हिन में हे जेके हुन जेको बहस कयो आहे, हिन जेके लिखतूं आहिनि उनजा चार्ट ॾेई हुन हीउ साबित कयो आहे त उहे जेके मुंहं जे दड़े जी लिखत वारियूं जेके निशानियूं आहिनि, उहे हिननि लिखतुनि में मौजूदु आहिनि, जिन में ख़ुदावादी आहे, जिन में लाड़ाई आहे, जिन में जेको सो साखरू आहे, जिन में ॿापड़ी आहे, जेके आउं नाला 11 नाला पढ़ी वियुसि, त इन्हनि में बल्कि हिते जेको फ़हरिस्त में त 11 आहिनि, पर अंदरि वरी हुन
13 जो ज़िक्र कयो आहे त उहे जेके 13 आहिनि उन्हनि जो हिननि सॼो अभ्यास पेश कयो आहे। उहे असांखे हिकिड़ो मौक़ो मिलंदो, असांजी हिकिड़ी विख वधंदी केॾांहुं मोहन जे दड़े वारी लिखत उनखे सम्झण लाइ। गॾोगॾु मोहन जे दड़े जी जेका लिखत हुई या हे जिन जा नाला वठी, जंहिंमें हिन मंसूर थले साहिब तहक़ीक़ कई आहे, त उहे जेके लिखतूं आहिनि उन में उहे जेके निशानियूं आहिनि मोहन जे दड़े वारे में बि आहिनि लिखत में, त वरी बि मुख़्तलिफ़ दुनिया जूं जेके ॿियूं लिखतूं आहिनि क़दीम लिखतूं उन में निशानियूं मौजूदु आहिनि, जिन में रे आहे, जिन में थे आहे, जिन में रे आहे, अहिड़ियूं मुख़्तलिफ़ जेके उन ॼाणायूं आहिनि। उन जा चार्ट बि ॾिना आहिनि त हिन ॿोलीअ जी हीअ जेका लिखत आहे रे जी उन जी सूरत हीअ आहे, उहा जेकॾहिं साखरू में आहे त कहिड़ी आहे, उहा जेकॾहिं पहिरीं त हुन मोहन जे दड़े जी ॾिनियूं आहिनि, पर पोइ जेके जेके ज़िक्र करे वियासीं उहे किथे किथे इस्तेमालु थियनि थियूं। मुंहिंजे ख़्याल में उन लिहाज़ सां हीउ हिकिड़ो अहम कमु आहे ऐं हिन ते लैंग्वेज अथॉरिटीअ जो एवॉर्ड आहे। पर आउं सम्झां थो त हीअ बि ख़ुशनसीबी आहे त हीअ असांजे उहा जेका लिखत जेका सिंधी ॿोलीअ जी क़दीम लिखत आहे उनखे पढ़ण ॾांहुं हिकिड़ी विख ज़रूरु वधंदी। ऐं छाकाणि त उहे निशानियूं मोहन जे दड़े में मिलनि थियूं, उहे निशानियूं जिन जो मूं ज़िक्र ते काफ़ी तफ़सीली कयो बि आहे, पर आउं सम्झां थो टाइम ऐं वक़्त खे ॾिसी आउं इहो मुख़्तसर इहा ॻाल्हि कंदुसि त हीअ किताबु हिन में जेकी बि तहक़ीक़ आहे, जिन जो आउं ज़िक्र रस्मुल ख़त जो करे वियुसि, उहे असांखे हिकिड़ी वाट ॾसींदा मोहन जे दड़े जी लिखत खे सम्झण लाइ ऐं इहे जेके लिखतूं आहिनि उनखे सम्झण लाइ, ऐं दुनिया में इहे जेके हिन लिखत जूं जेके निशानियूं थोरे तब्दीलीअ सां, थोरे आवाज़नि जी तब्दीलीअ सां लिखियूं, पढ़ियूं, सम्झियूं वञनि थियूं, उन तरफ़ असांखे वठी हलंदो। तंहिंजे करे हीअ किताबु उन लिहाज़ सां हिकिड़ो अहम किताबु आहे। आउं सम्झां थो त हीअ किताबु असां जेके बि ॿोली लिसानियात ख़ासि करे ॿोलीअ जी जेका रस्मुल ख़त आहे उन सां जेके दिलचस्पी रखंदड़ माण्हू आहिनि उनखे ज़रूरु पढ़णु घुरिजे। तव्हांजी महिरबानी।